अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी हाँ जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। मोहतरमा भाॼाई साहिबा पंहिंजो पाण सां ताज़ियत। लफ़्ज़ लाइ केॾांहुं गुम थी विया आहिनि। हेतिरनि सालनि में पंहिंजी प्रोफेशनल कैरियर जे तवील अरसे में भायां थो त पहिरियों भेरो मूं कागज़नि सां कलम जी मुलाक़ात नाहे कराई। स्टडीअ जा ऐवान उजरा न थी सघिया आहिनि, बल्कि उते उदासी वार छोड़े ग़म जी कलब खोले वाक़ा करे रही आहे। उन कुर्सीअ ते वेहण लाइ दिलि ई नथी चवे जंहिं ते वेही कलाकनि जा कलाक कमु कबो हो। दिलि दर्दवंदी अजीब दाह में मुब्तला आहे। पराए पत्थर ते हर को पंहिंजो सूर रहंदो आहे। माण्हू त हीला वसीला ॻोल्हींदो आहे। साहिबाने ज़माना त मन किथां का गिड़की खुले, किथां को वाह वरे, वरी को सीनो अहिड़ो बि मिले जंहिंसां लॻी अखियुनि जे आबशारनि खे खुली वहण जो मौक़ो मिली पवे। नेणनि जे नेसारनि खे रुकावट तंग करे थी। ख़्यालनि जी छत ते ॾुख जो पाणी घणो गॾु थी वञे त हयाती साह विञाए थी वेहे। चपनि जी गर्मी मोकिलाए थी, नेणनि जे तपश वरी रूह खे साड़े थी। ख़मीस जो ॾींहुं आहे। अॼु जॾहिं अव्हां लाइ हिननि सिटुनि जो जड़ाव थी रहियो आहे, पंहिंजो पाण खे ॼण छिके आणो पियो आहे। उहे सभु नज़्मो ज़ब्त जा किस्सा पाण खे पाण अज़बर कराइणा आहिनि, जेकी अॼु खां तक़रीबन 25 सालनि खां बि मथे हिन जीअ सां जुड़ियल रहिया आहिनि। आंधी मांझीअ में कमु नाहे रुकियो। ज़ात जे हर मौसम में ही साथ निभायो आहे। हाणे छा थी रहियो आहे? हाणे भाॼाई नाहे रही। अॼु खेसि रुख़सत थिए ठीक 8 ॾींहं थिया। गुज़िरियल हफ़्ते बीमारीअ जे हिकु मामूली अटैक ऐं तक़रीबन कुझु कलाकनि जी तकलीफ़ खां पोइ हिन दम धणी हवाले कयो हो। दुनिया जा कारोबार मामूल ते हलंदा रहिया हुआ। सभु कुझु ॿाहिरि ठीकु हो। हस्बे दस्तूर सभु मरहला तय थिया। हू शान मान सां रुख़सत थी ज़मीन जे सीने में जंहिं जाइ ते हिन लाइ सामी चाक थी हुई, उते हाणे संदसि तुर्बत आहे। हर ईंदड़ वेंदड़ भाकुर में भरींदे ताज़ियत जे हवाले सां दिलदारीअ जी रस्म अदा कंदो रहियो। अॻे जियां तक़रीबन 3 ॾींहं घर में रश रही ऐं पोइ साॻिया ऐवान, राहदारियूं, विरांडा, कमरा ऐं लान हिकु माण्हूअ जी खोट खां पोइ पंहिंजो पाण सां कचहरीअ में मगन थी विया। सभिनी जो घाव गहरो थियो त अंदाज़ो थियो त सभु त थी विया आहिनि, रुगो पंहिंजो पाण सां पाण ताज़ियत न थी सघी आहे। अव्हां सभु मानायता महिरबानो ज़ाती हवाले सां इन फ़क़ीर ते महिरबान रहिया आहियो। जेका फ़राग़ दिली अव्हां वटां नसीब थी आहे, उहा हर जाइ ते ऐं हर कम में नसीब नथी थिए। ख्वाबनगर जी मुसलसल इशाअत ऐं अव्हां जी मुहबत जी मेहर शाल हाल रही हुई, ऐं उन खां पोइ वरी मोट जी सूरत में बि अव्हां जी करम नवाज़ियुनि जो मूं वटि को बि जवाबु न आहे। हिन हिकु हफ़्ते जी गैर हाज़िरीअ लाइ को बि उज़ुर बहानो तराशणु नथो घुरां। जेकी सच आहे उहो अर्ज़ु करणु घुरां थो। रूह जे हिन ज़रब जे करे लफ़्ज़ रुसी विया आहिनि। दुनियादारीअ जे अंग में को बि बहानो घड़े सघिजे थो, पर छो घड़िजे? उते उहो सुवाल बि पैदा थिए थो त कालमनि जो ही सिलसिलो छा ज़ाती मीरास आहे, जो हर निजी रंजो अलम जी कथा हिन में बयानु कई वञे। उहे सभु नुक़्ता पंहिंजी जाइ ते अहम आहिनि, पर पहिरें ॾींहं खां ई सोच उहा रही आहे त पंहिंजे मुआशिरे जे कंहिं अहिड़ी कुंड खे, कंहिं अहिड़ी सोच खे साम्हूं आणिजे जेका हाणे झीणी पई थी थिए, जंहिंजो साहु तिखेड़ो नाहे रहियो ऐं जेका ॿियनि वटि नायाब आहे, अणलभ आहे। असां वटि अज़ीज़ाने मन गॾियल ख़ानदाननि में भाॼायूं बि कमाल वजूद हूंदियूं आहिनि। जेकॾहिं पाण खां नंढनि भाइरनि जूं घरवारियूं हुजनि त न्याणियुनि जा, ऐं जेकॾहिं पाण खां वॾनि भाइरनि जूं हुजनि त अमड़ियुनि जा आहिनि। न्याज़मंदियुनि ऐं पाॿोअ जो अजीब मिठ हूंदी आहिनि, ऐं जे वॾियूं हुजनि त करम, रहम ऐं शफ़क़त ऐं कमाल दस्तरस रखनि थियूं। गॾु हूंदे बि क़िबलाए वालदेन जी जाइ वठनि थियूं। भाॼायूं ऐं माइरूं ई थियनि थियूं। अहिड़ी दौलत मुफ़्त में ॿियो किथे मिली सघे थी? तक़रीबन
37 सालनि जो साथ हो असांजो। भाॼाई हूअं त 3 नंबर भाउ जी घरवारी हुई, पर छाकाणि त संदसि शादी सभ खां पहिरीं थी हुई, उन करे हूअ सीनियर तरीन हुई। उमिरि अज़ीज़ में जेकॾहिं ज़हन रंगनि खे महसूसु करे सघे थो त संदसि साथ जो रंग उन महिल खां चोखो थियणु शुरू थियो जॾहिं अञा मां 7 सालनि खनि जो मस हुउसि। इन उमिरि में उहा वॾी भेण जियां हुई, को पाण खां 10 सालनि खनि वॾी हुई, 10 साल खनि वॾी हुई। तक़रीबन 17-18 सालनि जी उमिरि में पणिजी आई हुई। घर में हिकु भातीअ जो इज़ाफ़ो थियो हो। मां नंढो ॾेर हुउसि जंहिंखे हुन पंहिंजे नंढे भाउ जी जाइ ॾिनी ऐं ज़िंदगी रवां दवां थी वई हुई। तंहिं ज़माने में सरफोशीअ जी कैफ़ियत शदीद हुई। अॻियां ईंदड़ कंहिं टिवाटे, कंहिं ॿिवाटे ऐं कंहिं चौवाटे जी का बि ख़बर न हुई। लॻंदो हो रुॻो दुनिया में टहक ॿुरंदा आहिनि। अखियुनि में पाणी त अलाए कीअं ईंदो हूंदो। घर में रांदियूं रहंदा हुआसीं, कचहरियूं, मस्तियूं। वरी थोरो होश आयो त जुनून उभिरियो त कपिड़नि जी डिज़ाइनिंग कजे। लंडा बाज़ार मां ज़ात कपिड़नि जी छंड छाण करे कमरे जी कुंड भरे छॾिबी हुई। पोइ कंहिंजी ॿांह, कंहिंजो कॉलर, कॾहिं कंहिं शर्ट जा कहिड़ा हाल त कॾहिं को ट्राउज़र पंहिंजी माप विञाए वेंदो हो। कलाकनि जा कलाक मथो हणंदा हुआसीं। हिन जी मानी पचाइण वारो वक़फ़ो बि मूंखे न वणंदो हो। उन महिल बि कैंची खयो का न का कतर कंदो ई रहंदो हुउसि। यादि अचे थो त हिकु वारे हिन तए तां मानी वराई पए ऐं मूं कफ़ कटियो पए। कैंचीअ जे ग़लति वहुकिरे ते कमीस ज़ियान थी वई हुई। भाॼाईअ ओॾां ध्यानु ॾिनो हो त पोयां मानी सड़ी वई हुई। ॿई कम नाक़िस ऐं अणपूरा रहिजी विया हुआ, जंहिं ते असां ॿई अलाए केतिरो खिलिया हुआसीं। साइण वालदा साहिबा नुक़सान ते कतई नाराज़ कोन थींदी हुई, पर उहो सॼो कज़ियो मुंहिंजो घड़ियल हो। तड़ तकड़ में सड़ियल मानी उछलाइण लाइ निकितुसि त हिकु हथ में कपियल कमीस बि हुअमि। हिननि पकिड़े वरितो हो। मुरकंदे चयो हुआईं, तो त ॿई अंग उघाड़ा करे छॾिया। जिस्म लाइ कमीज़ ऐं पेट लाइ गभो मानी ते बि ॼण कैंची हणी छॾियई। उहे लम्हा मुरकंदा सुरकंदा डोड़ में मटिजी विया। घर में ख़ुशियूं आयूं ऐं ज़ोर शोर सां आयूं। नौकरियूं, औलाद, मुआशी हैसियत, रख रखाव ऐं गॾोगॾु पीढ़ीअ ऐं बीमारियुनि बि रस्तो ॾिसी वरितो। महिरबानी रुख़सत थियणु शुरू कयो। अमड़, भाइर, भाउ जो नंढड़ो, अमा जा अज़ीज़ मासात, ॾुखनि ऐं ख़ुशियुनि जी मिलनी सायतुनि में उहो कमज़ोर भाकुर सदाईं गॾु रहियो। वक़्तु संदसि जिस्म जी ताक़त खे निपुल ॾींदो रहियो, पर संदसि रूह अछनि वारनि में एतबार जी मसनद खे वधीक मज़बूत कंदो रहियो। महबूब मां रुख़सत थी त 11 सालनि खां अॻु जी उन किसे में उहे भाॼायूं ऐं भेनरूं ई हुयूं जन संभालण जो सिरिश्तो जारी रखियो। अमा जहिड़ो प्यारु मिलियो, उहा ई निगहदाश्त थींदी रही। न थिए हा त असां त रुली वञूं हा, किथां ईअं जी सघूं हा। लावबिरो यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर डॉक्टर यॉन जॉन महिमान थी आयो हो। असां वटि कुझु ॾींहं तरसियल हो। तॾहिं ॾींहं गुलाल हूंदा हुआ ऐं रातियूं रोशनास। अदा अब्दुरहमान मरहूम सां संदसि ज़ाती शनासाई हुई। पंहिंजी घरवारीअ सां गॾु सिंध यूनिवर्सिटीअ जी विज़िट ते आयल हो। हिते अची पाण ऐं संदसि ज़ाल वाइड़ा थी विया हुआ। घर में सभिनी भातियुनि सां संदन तारुफ़ थियो त हैरान थी विया हुआ। अदा जो हथु जले पंहिंजे पर्स मां हिकु पासपोर्ट साइज़ फ़ोटो ॾेखारींदे चयो हुआईं, मुंहिंजी धीउ आहे, अलाए किथे आहे। 80 जे ॾहाके में संदसि ॻाल्हि असांजो वात फाड़े छॾियो। चयाईं, रुॻो धीउ न आहे, हिकु पुटु बि आहे। 18 सालनि जी ॼमार खां पोइ घरां तड़ियल आहिनि। असां कोन कढिया आहिनि, पंहिंजी मर्ज़ीअ सां रुख़सत थिया आहिनि। हाणे कंहिं वॾे ॾींहं ते किथां को कार्ड ऐं गुलनि जो को छुगो तोहफ़े तौरु मिली वेंदो आहे। ख़ैर ख़ैरियत जी इतलाह थी वेंदी आहे, न त ॾिठे त के 9 साल खनि थिया आहिनि। मूं उन महिल महिमाननि लाइ चांहि पे पेश कई। ॿाहिरि वक़्तु घटि पे गुज़रियो, छाकाणि त अंदरि मिसिस जान सां ॻाल्हाइण वारो को बि न हो। अमा अॼुनि ऐं भाॼायुनि सां मुतरजिम जियां मां संदसि ॻाल्हि ॿोल कराए रहियो हुउसि। ॿाहिरि महिमान खाने में प्रोफेसर जान चई रहियो हो,
गुल त मोकिलींदा आहिनि पर उन्हनि में अलाए छो ख़ुशबू नाहे थींदी। ऐं उते ई दरीअ जे ॿाहिरि गुल जी हिकु डांडी ई हुई, जंहिंखे छिके हिन गुल न पटियो। बसि सूंघी हिकिड़ो वॾो साहु खणी चयो आई, अव्हां ख़ुशकिस्मत आहियो जो अव्हां वटि गुलनि में ख़ुशबू आहे। असां वटि त मेवो बि आहे पर उन में उहो सवादु न आहे जेको तव्हां वटि आहे। संदसि ॻाल्हि ते मां दिलि ई दिलि में खिलियो हुउसि ऐं अंदरि अची वरी बेगम साहिबा खिल जो सामान मुहैया करे रही हुई। भाॼाई, वाट इज़ बाजाई? हिन शायदि असांजे वाता भाॼाई लफ़्ज़ ॿुधो, सो हैरत मां उन जो उचार पुछी रही हुई। मूं ॿुधायोमांसि त उहा भाउ जी घरवारी आहे त हिकदमि पुछियो आई, स्पेशल रिश्तो आहे? ऐं पोइ पाण ई वरजायो हुयईं, स्पेशल आहे तॾहिं त नालो रखियलु अथसि। खेसि हैरत थी हुई त भाउ त गॾु रहे थो, भाॼाई बि रहे थी। उन महिल रुॻो खिल हुई। हाणे लुड़क पुछनि था, भाॼाई रहे थी? पोणनि 4 ॾहाकनि जो साथ ख़तमु थी वियो आहे। ॿिया सभु बि आहिनि, धणी ख़ैर सां हिननि खे सलामत रखे, आमीन। पर तवील साथ जो उहो ख़ूबसूरत रिश्तो हाणे जिस्मानी तौर ते मिटीअ में मिली चुको आहे। उहा खट ख़ाली आहे। उहो लम्स हाणे महसूसु थी न सघंदो। उहा कुदरत जी मंज़ूरी आहे जेका क़बूल आहे। पर उते शुक्रगुज़ारीअ जी हिकु ॿी रिवायत बि क़बूल करणी आहे त धणी असांखे अहिड़ा रिश्ता इनायत कया आहिनि जंहिंजी छपर छांव में हयातीअ जो सफ़र सूंहं थी वञे थो। उन्हनि जी इनायत आहे जो धणी गुलनि में ख़ुशबू ऐं मेवनि में ज़ाइको नसीब थो कराए। जिते पंहिंजो औलाद साण नथो हुजे उते भाॼायूं अंबिड़ियूं बणजनि थियूं। ख़ासि रिश्तो सिर्फ़ु असांखे हिन ख़िते में ई नसीब थिए थो। लफ़्ज़ गुम थी विया आहिनि। बेसदा लमन में का ॻाल्हि ठही सघी आहे अलाए न, उहो हिकायत दिलि खे पतो नथो पवे। पंहिंजो पाण खे पाण अज़बर कराइणो थो पवे त भाॼाई कान्हे। पर हयातीअ जा सभु सिलसिला ईअं ई अजगर जियां वात फाड़ियो बीठा आहिनि। काग़ज़ सां कलम जी मुलाक़ात ज़रूरी आहे, न त भाॼाई नाराज़ थी वेंदी। छाकाणि त हिननि काग़ज़नि में मोट खेसि बहुत बेहद पसंदि आई हुई। हीउ कालम उहो नथी पढ़ी सघे त छा थियो? अव्हां जे दुआउनि जा कालम वटसि पहुची सघनि था। अव्हीं जे इनायत कंदव त हिन फ़क़ीर ते वड़ थींदा। ख़ुदा ताला संदसि मरकद खे आसूदा रखे ऐं अव्हां जी दुआ क़बूल थिए। लॻे थो पंहिंजो पाण सां ताज़ियत में कुझु लफ़्ज़ अदा थी विया आहिनि। छपियल 24 सेप्टेम्बर 2006 ईस्वी।